वही रहियो आहे। अलाह सी बचायो आहे इन्हनि खे। साईं कोच कल्टी थी पई आहे। अलाह सी आराम कंदो तव्हांखे बचण समेत। ही दोस्त आहिनि, ही फैमिलियूं आहिनि, ॿार आहिनि। अलाह अलाह आराम कंदो। जी साईं जी, ही ॾिसो मोटर वे इंतज़ाम आहे। ही लेडीज़ खे रेस्क्यू कयो अथनि। ही मनाज़िर तव्हांखे ॾिसी रहिया आहियूं। ही अतिड़ियूं जेके पाणी मां कढियूं अथनि ऐं तमामु ख़ौफ़नाक मनाज़िर आहिनि। सलाम आहे मोटर वे पुलिस के जिन पंहिंजी रेस्क्यू अमल खे तेज़ कियो आहे। मोहतरम निसार मैसर साहब, SHO साईं। हलो हलो पोइते हलो, पोइते। ही कोच हिकु ॿी अची रही आहे ऐं चवनि था 10 माण्हू अंदरि अञा फाथल आहिनि कोच में अंदरि। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बुंडे ऐं कोलाचिन जे विच ते कोच कल्टी थी पई आहे असांजे अखियुनि जे आॾो। पर पाणी में स्पीड हुजण जे करे असीं होॾे नथा वञी सघूं। गाॾियुनि ते ई वञणु मुमकिन आहे। ही पंहिंजा माण्हू, पंहिंजा ॿार बच्चा ऐं सामान पंहिंजा खयूं पिया अचनि। हिकिड़ो हमरा हुते साम्हूं ॿुॾी रहियो आहे, जंहिंजी मतलबु मुंडी ज़ाहिर आहे साम्हूं। हिकिड़ो हमरा लुड़ंदो थो वञे साम्हूं। या अल्लाह रहम कर। मेड़ जे नौजवाननि खे, दोस्तनि खे अपील आहे त जल्द खां जल्द कोलाची ऐं बुंडो जे विच ते पहुचनि। हिते रेस्क्यू जो अमल तेज़ कयो वञे। को ॿेड़ियूं घुरायूं वञनि माण्हुनि खे रेस्क्यू, छो जो पाणी आस्ते आस्ते चढ़ी रहियो आहे। हीअ असीं तव्हांखे ॾसे रहिया आहियूं। पाणी तमामु घणी छिक आहे। हीअ तो असांजो अदा काॾे पिया वञो तव्हां? कोच कल्टी थी पई? को कुछ बचा है माण्हुनि जो? माण्हू कुछ बचा को हेठां अची कोच ऊंधी किथों सही हीअ थी आहे न उहा त। ही हिकिड़ो दोस्त आहे चए थो जेको कोलाचिन जे भरिसां हिकिड़ी ॿी बि कोच कल्टी थी आहे। छा त इहा ॻाल्हि सही आहे? पाण उहा ॾिसो था, हिकिड़ी त कोच साम्हूं कल्टी थी आहे। अल्लाह अकबर। हिकु कोच ॿी बि कल्टी थी आहे। हिकिड़ो पाणी में हमरा साम्हूं ॿाहूं मथे करे रहिया त मूंखे मदद कयो, मुंहिंजी मूंखे कढो। पर केर बि होॾे वञण लाइ तयारु कोन्हे, केर बि तारून आहे। या अल्लाह तूं रहम कर। तमामु ख़ौफ़नाक सूरत हाल आहे मेड़ बाईपास ते बुंडो। ऐं जेका यूटांग कोच आहे, जेका आऊं पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां, उहा बि ईअं ई पहिरियों हीअ लेटियल हुई ऐं आस्ते आस्ते किरी वञी पोइ अल्लाह सी रहम करे। हिकिड़ो माण्हू ॿुॾी वियो आहे। हिमल ताईं पंहिंजी ॿाहूं जेको आहे मथे करे पुकारे रहियो आहे त मुंहिंजी मदद कयो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाणी में तमामु घणो चाड़ आहे ऐं मेड़ केन शाह रोड मुकमल तौर बंदि थी आहे। तो कोच मुसाफ़िर अदा छा थियो आहे? ड्राइवर सां गाड़ी लही वई। पहिरीं चओ थो पटे हेठां बोले हिकु दफ़ो बची ॿीहर पेट्रोल लॻे ॿीहर कल्टी थी। माना ड्राइवर जी ग़लती सां गाॾी जेका हेठि लही वई आहे। गाड़ी चोखूं पटी ते हल, पहिरीं में झटि पाण चोखूं पटी ते हल। हा त तभी हेठि बोले, हेठि को खॾो त माना ॿीहर पेट्रोल लॻंदो। माण्हुनि जो बचाए आहे त? मुंशी आहे गाॾी वारो। माण्हुनि जो बचाए? कहिड़ो मुंशी आहे? उहो जेको ॿुॾे थो। अच्छा, ही जेको ॿुॾी रहियो आहे इहो चवनि था कोच जो मुंशी आहे, जेको कंडक्टर हूंदो आहे, किरायो वठंदो आहे। उहो शीशा बनी निकिरियो, पर उहो वीचारो मतलबु ॿुॾी रहियो आहे, मदद लाइ पुकारे रहियो आहे। साम्हूं ॿाहूं असां हुनखे ॾिसूं था पिया त हिते का बि इंतज़ाम नज़र रेस्क्यू असांजो मोटर वे इंतज़ाम आहे। शाबदा जिन खे लेडीज़ ऐं नंढनि ॿारनि खे कढी वई आहे। बाक़ी हिमल ताईं ॿी का बि पुलिस वग़ैरह नज़र न पई अचे। सोडल सोलंगी असांखे नज़र आयो ऐं साईं असांजो शाह साहब SHO जेको गाॾी न वञण जे करे वापसि मोटी वियो आहे। ऐं हिन महिल असीं हिकु मोबाइल बि ॾिसी रहिया आहियूं। ही हिकु ॿी कोच अची रही आहे हेॾो दादू वारे पासे खां अची रही आहे। हीअ हमरा वीचारो मदद लाइ पुकारे रहियो आहे, ॿुॾी वियो आहे। इन खे हिकिड़ो ॿियो कढण लाइ वियो आहे। अलाह कंदो हुनखे रेस्क्यू करे ईंदो। तमामु ख़ौफ़नाक मनाज़िर आहिनि। मेड़ बाईपास ते असीं मौजूदु आहियूं, बुंडो ऐं कोलाचिन जे विच ते, खोसनि जे ॻोठ खां ऐं हेॾो ॾहोटनि जे ॻोठ खां हितां इहे वेझा ॻोठ आहिनि। तमामु पाणी में घणो चाड़ आहे। माण्हुनि खे अलाह बचायो आहे ऐं गाॾी ॿुॾी रही आहे। गाॾी ते बीहो हली, गाॾी ते बीहो हली। वञो जेतिरा थी सघो रेस्क्यू करे सघो माण्हुनि खे रेस्क्यू कयो था। तव्हां नौजवान दोस्त आहियो, वञो। पाणी नथा, माण्हू हुते फाथल आहिनि, 15-20 माण्हू अञा फाथल आहिनि। हे तव्हांखे ॾेखारींदा हलूं। इहे अधो ज़ख़्मी आहे, इन जी अमड़ ज़ख़्मी थी पई आहे।
हे भाईजान ज़ख़्मी थी पियो आहे, मुसाफ़िर आहे, नंढड़ा बच्चा वठी निकिता आहिनि, सामान हिननि जो लुड़ी वियो आहे। ही बेयारो मददगार आहिनि ऐं सिर्फ़ु मोटर वे इंतज़ामिया ई हुई जेका हिननि खे रेस्क्यू करे, जेका हुते गाॾी मौजूद हुई, मां हुननि खे इतला ॾिनो, उहे तकड़ा हुते पहुची विया। ही ॿ माण्हू हेॾे ॿुॾल आहिनि ऐं हीअ अधो पंहिंजी फैमिली सां अची रहियो आहे हिते। अदा छा मनाज़र आहिनि, छा थियो अदा मुंहिंजा भाउ? हीअ अधो कोच में पंहिंजे बचड़नि सां वञी रहियो आहे। अलाह सी रहम कंदो अदा। सामान वग़ैरह तव्हांजो अदा खॾ में पए, अलाह बचायो तव्हांखे अदी, अलाह अदी तव्हांखे अलाह बचायो, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। सामान थी पवंदो मुंहिंजी माउ,